अच्छा, पाण जेकॾहिं अचूं था पहिरें ॻाल्हायोसीं पिया नून लीग वारनि जो, त नून लीग वारा हिकिड़ो मुसलसल इल्ज़ाम इहो बि हणनि पिया था ऐं हाणे त उन्हनि ॼण त पंहिंजो हिकिड़ो बयानियो ठाहिणु शुरू कयो आहे ऐं उन्हनि जा खोड़ जेके सीनियर अॻुवान आहिनि उहे त टॉक शोज़ में प्रेस कॉन्फ्रेंस में अची पीपल्स पार्टी ते ई उल्टो इल्ज़ाम पिया हणनि। हिकिड़े पासे असांखे नज़र अचे पियो त पीपल्स पार्टी केनालनि जे मनसूबे जे ख़िलाफ़ु एहतजाज पई करे, ॿिए पासे हू बार बार इहो पिया ॿुधाइनि त भई केनालनि जी मंज़ूरी त सदर आसिफ अली ज़रदारी साहब ॾिनी आहे। हालांकि उनजो पार्टी जे मुख़्तलिफ़ अॻुवाननि जी वज़ाहत आई आहे, पर अव्हां बि पीपल्स पार्टी जी नुमाइंदगी पिया कयो, सो त अव्हां खां बि ॼाणणु चाहींदासीं त इन इल्ज़ाम में केतिरी सदाकत आहे जेका नून लीग वारा हणनि पिया त ज़रदारी साहब उनजी मंज़ूरी ॾिनी आहे। ॾिसो नसीर साहब, मां सिर्फ़ु तव्हांखे एतिरो चवंदुमि त नून लीग सच कॾहिं ॻाल्हायो आहे। आई एम सॉरी अगरि तव्हांखे सच ॿुधाइण, इफ यू वॉन्ट मी टू बी क्लियर, कॾहिं सच ॻाल्हायो आहे? कंहिं बि कंहिं बि तव्हां कोई फ्रेंड बि हुजे न लॉयर, उन खां पुछी ॾिसो त छा प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हू जे अथॉरिटी में आहे कैनाल जी मंज़ूरी जी, त ही सरासर हुननि जी कूड़ था ॻाल्हाइनि। ऐं जेके हाणे त इहा ॻाल्हि इहा बि क्लियर थी चुकी आहे त जेके हुननि जेका मिनट्स हुया जेके ॾेखारनि पिया त इहा मीटिंग थी, दैट वॉज ऑल्सो अ लाई, उहो कूड़ हुयो। त इहा हुननि जी पुराणी साज़िश आहे ऐं सिर्फ़ु हिननि सां न हिकिड़ी इहा पुराणी साज़िश पई हले त उहा टारगेट वारी, त माना जेको आहे ख़ैर कमिंग टू द पॉइंट, नॉट टेकिंग एनीबडीज़ नेम, दे आर ऑफ कोर्स लाइंग अबाउट दिस। CCI हिकिड़ो इदारो आहे, तव्हांखे ख़बर आहे, हिकिड़ी सेक्रेटरेट आहे, उन में 90 डेज़ में हमेशह हिननि खे बाय लॉ सेशंस जेको आहे कॉल करणु आहे, जेको हर टेन्योर में हर गवर्नमेंट में, जॾहिं खां वठी जेको आहे नून लीग वारा मथे फेडरल गवर्नमेंट में आहिनि, हिकु बि सेशन कॉल कयो अथऊं। CM मां पंहिंजे पहिरें बि स्पीचस में इहा माण्हुनि खे ॻाल्हि क्लियरली ॿुधाए चुको आहियां त सैयद मुराद अली शाह साहब 2 चक्कर हाणे न, हिकिड़ो लेटर को 1.5 महीनो पहिरां जो हूंदो, हिकिड़ो लेटर को 6-7 महीना पहिरां जो हूंदो, त मीटिंग कॉल कई वञे। ऐं तव्हांखे इहा ख़बर हूंदी नसीर साहब त जेके बि कॉमन इंट्रस्ट में जीअं कैनाल्स ठाहिण जो इशू हुजे या जेके बि म्यूचुअल इंट्रस्ट हूंदा आहिनि प्रोविंसिस जा, उन जा डिसीशंस उहा सेक्रेटरेट कंदी आहे, जंहिंमें मिनिमम जेको आहे हर प्रोविंस जो चीफ मिनिस्टर हूंदो आहे। ऐं कल्ह जेको आहे साईं मुराद अली शाह इहा बि ॻाल्हि क्लियर करे छॾी त जेको आहे मां अकेलो काफ़ी आहे, बिकॉज़ ऐं हू मीटिंग कॉल कनि न, मीटिंग कॉल कनि कोन था, एंड दिस इज़ वॉट इज़ हैपनिंग। पर इंशाअल्लाह हाणे जेतिरो थियो आहे, ऐं कमिंग टू माई पॉइंट एंड कमिंग टू योर क्वेश्चन, दैट इज़ अ लाई, इहो सॼो कूड़ आहे। ऐं हाणे ज़रदारी साहब जेको आहे प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी साहब कॾहिं बि अहिड़े क़िस्म जो कोई, ऐं हुननि जो ऑन द रैकेड इन वीडियो इहो चई चुका आहिनि त मां एज़ अ लॉयल सन ऑफ द सोयल कॾहिं बि इन्हनि कैनालनि खे मां अप्रूव नथो करे सघां, ऐं मां हिन जी सख़्तु मुखालफ़त थो कयां। उनखां पोइ 27 ते बिलावल साहब, त हर वो फ़ैसला, I'll repeat his words, हर वो फैसला जो वफाक को नुकसान दे वो आपको वापस लेना पड़ेगा। उनखां पोइ अदी फरियाल साहिबा, शी मेड इट क्लियर त सिंध खे करबला जो मक़ाम न ठाहियो, अञा इन खां वधीक छा क्लियर मैसेज हूंदो आहे? त ऑफकोर्स दे आर लाइंग एंड दे आर ट्राइंग टू पुट दिस ऑन अस, बट दिस इज़ ऑल द डूइंग ऑफ फेडरल गवर्नमेंट। हे उन्हनि जो कयल आहे ऐं इंशाअल्लाह ताला इहो न थींदो। अच्छा, बिल्कुलु अवां CCI जी सही ॻाल्हि कई, पर उनजी जीअं मौजूदा असीं जोड़जक ॾिसूं पिया न, त अवां सही चयो त चइनी सूबनि जा वॾा वज़ीर उनजा मेंबर थियनि था, उन सां गॾोगॾु वज़ीर आज़म उनजो मेंबर आहे, ऐं जेके 3 नुमाइंदा आहिनि उहे वफ़ाक़ जा आहिनि, जंहिंमें जेको दिफ़ा वारो वज़ीर आहे ख्वाजा आसिफ साहब उहो उनजो नुमाइंदो आहे, फाइनेंस मिनिस्टर इसाक डार साहब उनजो नुमाइंदो आहे, ऐं हिकिड़ो KP मां खयो अथनि अमीर मक़ाम, जेको बि नून लीग जो हिसो आहे। सो सिंध जे माण्हुनि खे इहे बि ख़दशा आहिनि त जेकॾहिं ही 8 रुकनी जेको CCI आहे प्लेटफॉर्म, उनमें 5 मेंबर त ॼण नून लीग जा आहिनि, वज़ीर आज़म हुजे, मरियम साहिबा हुजे, ख्वाजा आसिफ हुजे, इसाक डार हुजे, ऐं अमीर मक़ाम 5 उहे, बाक़ी जेकॾहिं 3 थियनि था खैबर पख्तूनख्वा जो वज़ीर आला, बलोचिस्तान जो वज़ीर आला, सिंध जो वज़ीर आला। नसीर साहब, सॉरी टू कट यू ऑफ, हे केतिरो गैर आइनी शइ थी थिए पई। CCI जो इजलास कॉल त कयो था, सही,
90 डेज़ तव्हांखे ख़बर आहे इहा वॉयलेशन ऑफ लॉ आहे न बिल्कुलु आहे। आई ट्रस्ट त हिकिड़ो ई असांजो साईं मुराद अली शाह इज़ इनफ फॉर दैट ऐं हू इंशाल्लाह ताला ही त कमु जेको हिननि जी साज़िश आहे कोन ठहंदो कैनाल इंशाल्लाह पर जेको आहे दिस इज़ हू हुन लेटर खे जेको आहे हर केरु माण्हू सम्झे कोन पियो अॻु में हुन जे लाइ मां एक्सप्लेन एतिरा माण्हू जेके मां कढिया उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एक्सप्लेन करण लाइ त बाबा ही असांजे जेको आहे CM सिंध जो लेटर आहे टुवर्ड्स प्राइम मिनिस्टर दैट यू गाइस शुड कॉल द मीटिंग तव्हांखे मीटिंग कॉल करणी पवंदी ऐं हाणे त जेको आहे वुकला बि निकिता आहिनि शायदि अॼु एंड पाण उन ते बि ईंदासीं। अच्छा अव्हांखे लॻे थो त इहो CCI जो ईअं इजलास थींदो मुराद अली शाह हिकिड़ो त इनफ आहे जीअं मां चयो पिया बलोचिस्तान में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे सरफराज़ बुगटी साहब उहे सिंध जे इन मौक़िफ़ सां गॾु बीठा हूंदा अव्हांखे लॻे थो या PTI जा ऑलरेडी इख़्तिलाफ़ आहिनि वफ़ाक़ सां ऐं PTI जा कुझु माण्हू जेके सिंध में केनालनि जे मामले ते एहतजाज बि कनि था लतीफ़ खोसा वारा बि आया हुआ उहे बि एहतजाज कनि था सो अली अमीन गंडापुर बि अव्हांखे लॻे थो त CCI में सिंध जे मौक़िफ़ जी हिमायत कंदो सरफराज़ बुगटी बि सिंध जे मौक़िफ़ जी हिमायत कंदो अव्हांजे ख़्याल में छो न कंदा छो जो इहो चंद माण्हू आहिनि जंहिंजो इहो प्रोजेक्ट हुयो कैनाल्स वारो एंड आई थिंक सो एंड तव्हांखे इहो बि वधीक एक्सपीरियंस्ड तव्हांखे इन शइ जी हूंदी नॉलेज त CCI जो अगरि हिकिड़ो बि मेंबर जेको प्रोविंस जो जेको लीड थो करे अगरि उहो उन शइ खे नथो मञे त तव्हां उन प्रोविंस सां उहा ज्यादती नथा करे सघो इत्तिफ़ाक़ राय सां थियणु खपे बिल्कुलु ऑफकोर्स पंजाब वटि पंहिंजो पाणी त कोन्हे न सिंधु दरिया जो सिस्टम जेको आहे जेकी इहे इंडस रिवर सिस्टम आहे उहे रावी चिनाब सतलज ब्यास जेको आहे काबुल हे सतलज हिननि जो को पंहिंजो जनरेट थियल वाटर त कोन्हे ईअं ई आहे बिल्कुलु ठीकु आहे पहिरां घटि ज़्यादतियूं आहिनि हिन महिल सॼो सिंध सुकियो पियो आहे अधु खां वधीक जेको आहे तव्हां ॻोठनि में वञी ॾिसो त उहो पाणी पीअण वारो न आहे रहियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन करे जो वाटर शॉर्टेज आहे एंड अकॉर्डिंग टू द साइंस जंहिं टरेन में वाटर शॉर्टेज हूंदी आहे त हुन जो जर हेठि थी वेंदो आहे ऐं हुन जे पाणी में सेंखियो मिली वेंदो आहे वाटर मां डिज़ीज़िस पैदा थींदियूं आहिनि ऐं तन यू नो त हिन महिल असां केतिरी शयूं था 70% असांजी पॉपुलेशन में हेपेटाइटिस B थी वई आहे उन्हनि जे करे वॾो सबबु पाणी आहे बिल्कुलु